आबपाशी खाते जी मुबैना गफ़लत ऐं नाअहली सबबि टंडो मोहम्मद ख़ान मथां हिकु इम्कानी आफ़त जो ख़तरो ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे। पर आबपाशी खातो ॼण त रवायती सुस्ती में गहरी निंड सुतल आहे। गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां फालमोरी कैनाल जो गेट नंबर 3 ज़बून हालत में पंहिंजा आख़िरी साह खणी रहियो आहे। कैनाल जे गेट जा लोही सां ज़ंगजी ॻरी ऐं टुटी चुका आहिनि, जंहिं गेट खे आरज़ी तौर बंदि त कयो वियो आहे, पर ख़दशो आहे त कंहिं बि वक़्तु पाणी जे तेज़ वहिकरनि सबबि गेट लुड़ी सघे थो, जेको वॾो नुक़सान जो सबबु बणिजी सघे थो। हिन सूरतहाल में सवाल इहो थो पैदा थिए त छा सखर बैराज जे गेटनि वारे हादसे मां बि आबपाशी खाते को सबक न सिखियो आहे? साईं, वाकर जे हिसाब सां इन हिसाब सां ॾिसिजे थो त डाउन पोज़ीशन हले थी 14/6 हले थो, ऐं मथे हले थो 12/6 हले थो, 13 बि हले थो। मक़सदु इहा आहे त जॾहिं ही गेट टुटंदो त वधि में वधि नुक़सानु जेको आहे सो कोछड़ीअ खे बि पवंदो ऐं मेनर शाख खे बि पवंदो, ऐं जेको सो तव्हांखे अलाह नेकी ॾे ॿिया बि वाह जेके आहिनि मीरां शाख जीअं आहे सुठो वाह आहे, जिते वॾी आहे मीर साहिब ताज मोहम्मद जी आहे, खुरम सुमरे जी बि पीच आहे, उन में नंढा ज़मीनदार बि आहिनि। उन लाइ असां गुज़ारिश था करियूं त हिन ते तावन कयो वञे। ही नाअहली जी इंतिहा इहा आहे इरीगेशन अमले जी, जो हाणे त खणी पाणी आयो आहे सारियुनि जी मौसम में। हिन खां अॻे केतिरो टाइम पहिरीं ही तव्हां पीलर ॾिसंदा सॼो टुटो पियो, अॻे थोरो टुटल हो, पर ही एतिरा नाअहल आहिनि जो किरोड़नि अर्बन जी बजट हुजण जे बावजूदि हिननि खां ही पीलर कोन ठहियो। अॼु उन जो नतीजो इहो निकितो जो सॼो पीलर जेको आहे सो मथां खां हेठि ताईं जेको आहे सॼो भॼी भोरा थी वियो आहे, ऐं हिननि जुगाड़ सुगाड़ करे जेको आहे सो गेट बंदि करण लाइ वारनि जा ॿोरा ॿिया टिया ॾेई उहे जेको जुगाड़ कया आहिनि जेके टुटी विया आहिनि। ऐं नतीजे में जेको आहे सो तव्हां ॾिसंदा त ही 12 गेट आहिनि, उन्हनि मां 5 गेट जेको आहे सो उन्हनि खे रोड़ूं अची वियूं आहिनि, लकीरूं अची वियूं आहिनि, उहे डैमेज थी विया आहिनि। नतीजे में दॿा आस्ते आस्ते पाणी जो हींअर वधंदो पियो वञे मुसलसल। असांखे इहो ख़दशो आहे त ही हिन 12 गेटनि मां अधो अधु गेट उॾामी वेंदा हिन हिकिड़े गेट जे करे, नाअहली जे करे। ऐं नतीजे में जेको आहे सो ही पाणी हिन ॻोठनि हज़ारे ॻोठ आहिनि, हिते हिकिड़ो अधु ॻोठ कोन्हे, ही पिंजारी वाह जी फालमोरी आहे जिते हज़ारे ॻोठ आहिनि, लखनि किरोड़नि अरबनि जा माण्हुनि जा आबादियूं ऐं फसल बीठा आहिनि, जेके लुड़ी ॿुॾी सघनि था, ॻोठ ॿुॾी सघनि था, माण्हुनि जूं जानियूं वञी सघनि थियूं, माल मता मरी सघनि था। पर हिते एरीगेशन जे मां जेको आहे सो करप्ट अमले खे, ऑफिसरनि खे को बि ख़्यालु कोन्हे कंहिंसां छा थो थिए, माण्हुनि जो नुक़सान थो थिए। हू रुगो पंहिंजी करप्शन करे माल कमाइण में पूरा आहिनि। ऑफिसरनि जे विज़िट खां पोइ तव्हां ॾिसो त हिननि जूं ही ॿोलियूं जेको आहे रोडनि ते ईअं ई ख़राब पियूं थियनि, ईअं ई सरकारी नुक़सान पियो थिए। हितां वारो लॻल जेको आहे सो उन्हनि जो जुगाड़ उहो बि टुटी वियो आहे। ऑफिसरनि जे अचण सां को बि फ़र्क़ु कोन पियो आहे, सिर्फ़ु हिकिड़ो फ़र्क़ु पियो आहे जो रोड ते थोरो चुन आरे नांग नमूनो करे ऑफिसरनि खे विहारे ख़िदमत करे हिते किरोड़नि जी जेका स्कीम आहे उन मां हिसे पती ते उन्हनि खे माना राज़ी करे रवानो कयो वियो आहे। असांजे हुकुमराननि जी वॾी लापरवाही आहे ऐं उन्हनि जा जेका ॾिनल इहे सरकारी मुलाज़िम आहिनि इरीगेशन वारा, इहे उन्हनि जी सफ़ा इहा लापरवाही आहे। उन्हनि जो नज़र अंदाज़ हिते माण्हुनि खे नुक़सानु ॾेई थो सघे ऐं अॻियां वञी इहो जाम वॾो ख़तरो थो थी सघे। इहो अगरि ख़ुदा न ख़ास्ता इहो गेट अगरि लुड़ी सघे थो, इन गेट जे करे जाम नुक़सान था थी सघनि। इन गेट जे करे इन असांजी पुल खे बि ॾाढी कमज़ोरी थी सघे ऐं अॻियां असांजी वॾी ज़मीनदारी आहे, करोड़नि आबादगारनि जी ज़मीनदारी आहे। ख़ुदा न ख़ास्ता उहे ज़मीनदार बि नुक़सान में वञी था सघनि, पाणी जो वधाव तेज़ थो थी सघे, अॻियां ज़मीनूं ॿुॾी थियूं सघनि, माण्हुनि जा ॻोठ इन पिंजानी ते हज़ारे माण्हुनि जा ॻोठ वसायल आहिनि। ख़ुदा असांजो इहो इरीगेशन ऑफिसर ऐं असांजे हुकुमराननि खे गुज़ारिश आहे MP MNA खे त हेॾा थोरो ध्यानु ॾीन। ऐं हिन मामले ते जॾहिं आबपाशी खाते जे अमलदारनि खां मौक़ुफ़ वठण जी कोशिश कई वई त अफ़सोस हर दफ़े ज़िम्मेदार ऑफिसरनि जूं कुर्सियूं ख़ाली ई मिलियूं। कैमरामैन बाबू कुंभार सां गॾु नियाज़ ख़ासकेली, मेरां TV न्यूज़, टंडो मोहम्मद ख़ान।